जी बिल्कुल, मां हींअर मौजूदु आहियां दौलतपुर मेन रोड ते, जिथे भट्ठा ऐं चिमनी माफ़िया तरफ़ां वधायल सिरुनि जे अघनि ख़िलाफ़ दौलतपुर जा शहरी एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त हुननि खां पुछूं त हुनजो छा मसइलो आहे। बरसाति खां सिरुनि जी ट्राली जेका हुई उहा 16 खां 17,000 हाणे बरसाति खां पोइ 2 महीना खां पोइ उहा साॻी ट्राली उहा 32 खां 36,000 ताईं थी आहे। अफ़सोस आहे चवणो पियो त हितां जो त खे इहो नथो थी सघे त बाबा 36 कैंप खे असां वञूं। छा मसइलो आहे, छा आहे? असां गुज़ारिश था कयूं त काज़ियम जे एसी ऐं DC नाबजा खे बराए महिरबानी चिमनी जे ख़िलाफ़, चिमनी वारनि जे बचिन वारनि जे ख़िलाफ़ कानूनी कारवाई कई। त असां हिन वक़्तु टाउन कमेटी दौलतपुर जे साम्हूं अॼु 6 ॾींहं बि एहतिजाजी अलामती कैंप ते मौजूदु आहियूं। हिन इलाइक़े जी भट्ठा माफ़िया, चिमनी माफ़िया सिरुनि जा हथरादू नाजाइज़ रेट वधाए अवाम सां ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। जॾहिं त 2.5 महीना अॻु में गुज़िरियल बरसातुनि खां अॻु सिरुनि जी फी ट्राली 16 खां 17,000 रुपया विकिरो थी रही हुई। बरसातुनि खां पोइ जीअं ई ग़रीबनि मिसकीन मारूड़नि जा घर अजा छितियूं ठही पट पइजी वियूं, उन्हनि ग़रीबनि खे रिलीफ ॾियण बजाए ही भट्ठा ऐं चिमनी माफ़िया ज़ुल्म जी इंतिहा कंदे फी ट्राली 30 खां 32,000 रुपया रेट तय करे विकिरो करे रहिया आहिनि। असां हिन इलाइक़े जे शऊर अवाम खे जेको आहे अपील था कयूं त इन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो ऐं असां आला इख़्तियारनि DC साहब, AC कादियमंद, DC नवाब शाह खे अपील था कयूं त ख़ुदारा ही भट्ठा माफ़िया, ही चिमनी माफ़िया जे ख़िलाफ़ु फिलफोर नोटिस वठी कार्रवाई करे जाइज़ रेट तय करायो। उनखां अलावा हिन इलाइक़े जा चूंडियल नुमाइंदा, जंहिंमें मौजूदा MPA सरदार ख़ान मोहम्मद डायरी, एक्स MPA डॉक्टर बहादुर ख़ान डायरी, अॻूणो सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल ख़ान डायरी, उन्हनि बि हिन महिल ताईं हिन कैंप ते तकलीफ़ करे विज़िट न कयो आहे। ही साम्हूं उन्हनि जा बंगला आहिनि, साम्हूं उन्हनि जा हाउस आहिनि, हू पंहिंजे एसियुनि में वेठा आहिनि, पर हुननि खे का बि तकलीफ़ कान्हे का। हिन अवाम जे वोट सां ही कामयाब थी असेंबलियुनि ताईं पहुता आहिनि ऐं इहा अवाम हींअर रोई रड़ी दाऊं फूकूं करे रही आहे, पर हिननि खे मथे में का जूब कान थी सुरे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे, सिंध हाई कोर्ट जे जज खे ऐं सेशन जज खे अपील था कयूं त हिननि ख़िलाफ़ु नोटिस वठी ऐं जाइज़ रेट जेके आहिनि मुक़ररु कया वञनि। ॻाल्हि आहे त असांजे मारूड़नि जा, ग़रीबनि जा घर मिसकीननि जा ड्रही पट पइजिया, त हिननि भट्ठनि वारनि खे जे शर्म अचणु घुरिजे हा त ग़रीबनि खे 1000 रुपया रेट घटि ॾिना, पर घटि त न ॾिनऊं। हींअर ग़रीबनि जो मजबूरी जो फ़ाइदो वठण लाइ 30,000 रुपया ट्राली। अॼु 6 ॾींहं हिन टोन जे आॾो असांजो एहतिजाज हली रहियो आहे। न लड़ी नवाब शाह जो DC आयो आहे, न को AC आयो आहे। ऐं असांजो कानून किॾां वियो? ही ग़रीब मिसकीन जेके हिकिड़े वेले मानी खाइण लाइ परेशान, त उहा 30,000 भरे ट्राली सिरुनि जी किथां वठनि? माना हीअ त ज़ुल्म आहे, ज़ुल्म जी इंतिहा थी आहे। को ग़रीब मिसकीन जो माना को आवाज़ केरु ॿुधे ई नथो। हीअ माना 6 ॾींहंनि खां करे असीं ॻाल्हायूं पिया, असांखे माना हिन फुज़ूली माण्हू करे छॾियो आहे, ॼणो असां हिननि खे वोट ई न ॾिना, न वरी के असीं इंसान आहियूं। हिननि असांखे सभु पंहिंजे धिकारे माना जॾो करे छॾियो, त भले ई दरबदर हुजनि। एतिरो ख़ुदा खां ॾिजो, देर आहे अंधेर कोन्हे, मथां ख़ुदा जी सरकार आहे, उनजी देग जॾहिं देग तती पोइ ख़बर पवंदी। ख़ुदा खां ताईं ॾाढा न थी सघंदो। असां शीशन कोर्ट, सिंध कोर्ट खे, जजनि खे असां अपील था कयूं, जेके जज अलाह साईं उन्हनि खे जज बनायो आहे, इन ॻाल्हि जो नोटिस वठनि ऐं जल्दी हिननि भट्ठा माफ़ियानि खे गिरफ़्तार करे हिननि खे जेलनि में हणनि, त हिननि खे पोइ ख़बर पए त ग़रीबनि जी तव्हां वटि कहिड़ी महीने जे 2 महीननि जे अंदरि में कहिड़ी क़यामत अची वई आहे जे तव्हां ठोके 30,000 रुपया ट्राली करे। तव्हां ग़रीबनि खे 1000 रुपया रिआयत कयो, रिआयत न कई त 30,000 रुपया ट्राली। पर असांजो धणी साईं न आहे। धणी साईं थींदो त सभु कुझु थी वेंदो इनशाला।